त नबी साईं खे हिकिड़ी न्याणी ही बाक़ी टे न्याणियूं जेके हुयूं से नबी साईं जूं अॻियो ॼायूं हुयूं। माना उहे नबी पाक जूं न्याणियूं न हुयूं। हुज़ूर पाक जंहिं औरत सां शादी कई उनखे अॻे ई न्याणियूं अॻे मुड़ुस मां हुयूं। पोइ महबूब पाक वरी उन माईअ सां शादी कई त उनखे हुज़ूर खे हिकिड़ी ॼाई बाक़ी टे जेके हुयूं से अॻे मुड़ुस मां हुयूं। ऐं लिखे थो त भई तव्हांजे किताबनि में लिखियलु आहे। चाचा चिबड़ किताब जो नालो त कोन लिखियो थी? कहिड़े किताब? तव्हांजे किताबनि में बसि ईअं तो चयो थी पियो। मां तोखे किताब जो नालो लिखी थो ॿुधायां। किताब जो नालो आहे उसूल काफ़ी। असां अहले सुन्नत जो किताब आहे बुखारी शरीफ़। ॾाढो चओ बुखारी। शीयन जो किताब आहे उसूल काफ़ी। जे असांजी बुखारी ईअं शीयन जो उसूल काफ़ी। उन उसूल काफ़ी शीयन जे किताब में ख़ुदि लिखियो पियो आहे त चारई न्याणियूं रसूलुल्लाह जूं सॻियूं न्याणियूं हुयूं। तूं रुगो चयो आहे त तव्हांजे किताबनि में आहे, नालो कोन लिखियो थी। मां तोखे नालो बि लिखी थो ॾियां। अल्लाह ताला जे ज़ात जे भला जेकॾहिं खणी शीयन जे किताब में न बि हुजे न तब असांजो ईमान आहे जो क़ुरान में अल्लाह चयो आहे त सोहणा नबी तोखे हिकु न्याणी कान्हे, तोखे घणियूं न्याणियूं आहिनि। या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन। अल्लाह सही कुरान शरीफ में फरमायो आहे, ऐं सोहणा नबी मां तोते ऐं तुंहिंजे उम्मत ते पर्दो फर्ज़ कयो आहे। तंहिंजे करे पर्दे करण जे लाइ तूं पंहिंजे घर वारनि खे चओ, ज़ालुनि खे चओ, धीअरुनि खे चओ। कंहिंखे? धीअ खे चओ, धीअरुनि खे फ़र्क़ु आहे? ॻाल्हायो बाबा। जेकॾहिं हिकिड़ी हुजे हा त अलाह छा चवे हा? धीअ खे चओ। पर अल्लाह ताला तो फरमावा बनातिक, ऐं मुस्तफ़ा तूं सभिनी धीअरुनि खे चओ। इन मां मालूम थियो त नबी करीम अलैहिस्सलाम खे हिकिड़ी कान ही, मुस्तफ़ा खे चार न्याणियूं हुयूं। जेको सुन्नी थो सॾाए उहो वरी कॾहिं कॾहिं वहाबिन जा ऐं शीयन जा बि जनाज़ो थो पढ़ाए। तव्हां पैसो कोन ॾींदा हूंदुसि, हो ॾोकड़ ॾींदा हूंदुसि। मुड़सी कयो तव्हां पैसा ॾियो, चंडरे खे वात बंदि कयोसि त वहाबिन ॾे न वञे। तव्हां ॾियो कोन, सुख ते पोइ हाणे सुख ते पोइ वहाबिन शीयन ॾे ॾमींदो, ॿियो छा कंदो बाबा? गॾह खे गाहु न मिलंदो त हिंगू कंदो न बाबा। ॻाल्हायो पुट, ॻाल्हायो। गॾह खे गाहु न मिलंदो त हिंगू कंदो न। पोइ हाणे गाहु जो त हिंगू बंदि थियनि। माण्हू था चवनि त सैयद जो कहिड़ो बि अक़ीदो हुजे पर सैयद जन्नती आहे। जेको उन जे पुठियां लॻंदो उहो बि जन्नती आहे। अबा असां सैयदनि जा त ग़ुलाम आहियूं। कहिड़ो बि अक़ीदो हुजे तव्हांजी माना त भली कुफ्र करे, भली असहाबनि खे गारियूं ॾे, अल्लाह अकबर, भली सोणे नबी पाक जे हरमनि जी गिला करे, तोड़े चवे त हे क़ुरान 83 पारा ना है 40 पारा हो त बि जन्नती आहे। बाबा मां त चवां थो त सैयद सच्चो बद मज़हब थींदो ई न आहे। वाह 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 वाह। छा चयो मैं? सैयद सच्चो थींदो ई कोन्हे। बाक़ी जेके अॼुकल्ह ठुड़कू सुड़कू निकिरी पिया आहिनि, को शीयन सां बि गॾु, वहाबनि सां बि गॾु, इहे को सूमर जुमे जे राति जा वाह हूंदा। सैयद हो जेको सचे अक़ीदे वारो हूंदो। अॼुकल्ह नवां नवां फ़िरका थिया आहिनि। चवनि था हक़ चार यार जो नारो न हणो, यारी बि न कयो। अब लूसन जे चवण ते न हलो, हे पुराणो तरीक़ो आहे, नओं कोन्हे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी सवाल आहे त चंड में का शइ वण वांगुरु नज़र थी अचे, उहो छा आहे?
अदा उहो कंहिं बि किताब में हदीस में लिखियल कोन्हे जे चओ त खणी मां कूड़ हणी ॿुधायां त मूं वारो घर ठहियो पियो आहे। बाक़ी क़ुरान में बि कोन्हे, हदीस में बि कोन्हे। अल्लाह सी एतिरो फरमायो आहे त चंड ऐं सिज इहे कुदरत जा निशान आहिनि, अल्लाह जी निशानी आहे। जेकॾहिं को सैयद इमाम हसन या इमाम हुसैन या पीरान पीर जी औलाद आहे, उनखे ईअं चवणु सही आहे त उहो हसन साॻियो हसन, उहो हुसैन साॻियो हुसैन। न पुट, सैयद जेको हसन हुसैन जी औलाद आहे उन्ही खे चइबो अखियुनि जो नूर। छा चइबो? अखियुनि जो नूर। छो त हसन हुसैन जो बचड़ो आहे न। छा चइबो? पर साॻियो हसन साॻियो हुसैन उहे त मुस्तफ़ा करीम जा सहाबी हा, मुस्तफ़ा जा सहाबी बि हुया ऐं महबूब जा बचड़ा बि हा। तंहिंजे करे साॻियो कोन चइबो, बाक़ी ईअं चइबो त हसन हुसैन जी औलाद आहे, असांजो अखियुनि जो नूर आहे। जेकॾहिं बम धमाके में को बद मज़हब मरी वञे त उनखे शहादत मिलंदी छा? जेकॾहिं पुरसू मल रमज़ान में मरे त जन्नत में वेंदो? नबी साईं जो चयो आहे त रमज़ान में मरण वारो जन्नती। अबा नबी साईं छा चयो त रमज़ान में मरण वारो? पोइ पुरसू मल मरी पवे रमज़ान में त जहन्नमी आहे। छो त अक़ीदो ख़राब अथसि। बद मज़हब बम में न मरे, खणी घुटजी मरे, उहो जन्नत में कोन कोन वेंदो, न को शहीद आहे न को छा। उहो चंडो ईअं पंहिंजी किने मौत मरी वियो। हे सभु चिठियूं हिकिड़े माण्हू जूं लिखियल अथव, हिकिड़े माण्हू, सॼी राति रही लिखियूं अथसि। असांजे ॻोठ में जामे मस्जिद आहे, जमात बि थोरी आहे। मस्जिद ठाहिजे या न, थोरनि तो नमाज़ माफ़ आहे छा? थोरा बि पढ़ो, नंढी खणी ठाहियो, पर ठाहियो ज़रूरु। कब्र जे अंदरि पकी सिर या कब्र जे मथां अगरबत्ती ॿारजे या न। कब्र में अंदरि कची सिर हुजे, बाक़ी जे मथां माण्हू कंहिं निशान खे पको करे त मुबाह आहे। ऐं अगरबत्ती बाह आहे, कब्र ते बाह न ॿार बि गुलाब जा गुल रखबा। तूं लिखी आयो छा रुस्तम? जेकॾहिं को वली या पीर या सैयद कंहिं वहाबी जी तारीफ़ करे उनखे वली या पीर मञिजे? इहो को सुवाल आहे? इहो त तव्हां बि सम्झी सघो था त तारीफ़ उन जी कबी जंहिंजी तारीफ़ अल्लाह रसूल कई आहे। वहाबी शीए खे त अल्लाह पाक आई, रसूल करीम अलैहिस्सलाम हुन सिठ बयान कई आहे, उनखे अल्लाह जे हबीब ऐं अल्लाह पाक उनखे जहन्नमी सॼो आहे। पोइ जहन्नमीअ जी असां तारीफ़ थोरी कंदासीं, तारीफ़ कंदासीं उनजी जेको जन्नती हूंदो। जेको शख्स हज़रत अबू बकर जे अफ़ज़लियत जो क़ाइल न हुजे, उन जे पुठियां नमाज़ पढ़जे ऐं उन्हनि जे जलसनि में वञिजे, या मीलाद या यारी जो भत कनि त उहो खाइजे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अफ़ज़लियत अहले सुन्नत जी निशानी आहे। छा चयुमि बाबा? अफ़ज़लियत खे उहो मञींदो जेको सुन्नी हूंदो। तंहिंजे करे अबू बकर सिद्दीक़ जो मञणु, अफ़ज़ल मञणु सुन्नत जमायत जी अलामत आहे, निशानी आहे। जेकॾहिं नथो मञे तो सुन्नत जमायत खां ख़ारिज आहे, बिदअती आहे। छा चयमि ॾाढे चओ? ख़ारिज आहे, बिदअती आहे। पोइ जेको सुन्नत जमायत खां ख़ारिज हूंदो, बिदअती हूंदो, उन जे पुठियां नमाज़ कान पढ़बी। पर अल्लाह खां हिलाल घुर्जे, इन बिदअतुनि जे भतन खां उहो ई बस भली आहे। हाणे दुआ घुरो, अल्लाह साईं तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार करे हिन ॻोठ खे ख़ुदा क़यामत ताईं आबाद फरमाए। या अल्लाह साईं असांखे पक्को सचो निमाज़ी बणाए। या अल्लाह साईं असांखे बार बार मदीने जो दीदार कराए।
या अल्लाह असांखे बार बार बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा। या इलाहुल आलमीन बे औलादन के सालिह औलाद अता फरमा। कर्जदारन जा कर्ज मुआफ फरमा। तंग दस्तन जी तंग दस्ती दूर फरमा। या अल्लाह से जो रिज़्क़ रोज़ी तंगा उनकी कुशादी रोज़ी नसीब फरमा।